नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में खबर ॾींदा हलूं त ठठे में हाई स्कूल रोड तां कार में गोलियों लॻल हालत में हथायल नौजवान मर्द ऐं औरत जी पोस्टमार्टम जारी है। मारिजी वियल नौजवान अला ॾिनो पलेजो ऐं नामालूम औरत जी लाशन जी पोस्टमार्टम सिविल अस्पताल ठठे में डॉक्टरन जी टीम पारां कई पई वञे। एसएसपी ठठो डॉक्टर इमरान खान वाक़े वारी हंधि पहुची कार जो मुआइनो कयो ऐं वाक़े बाबति मक़ामी पुलिस खां तफ़सील मालूम कया आहिनि। पुलिस पारां मारिजी वियल औरत जी सुञाणप लाइ नादरा खां मदद वरती पई वञे ऐं जवाबदारनि जो पतो लगाइण लाइ फिंगर प्रिंट्स हासिल कंदड़ टीम भी वाक़े वारी हंधि बीठल कार वटि पहुची जाइज़ो वठी रही है। कार में गोलियों लॻल हालत में हथायल नौजवान जी सुञाणप अला ॾिनो पले जो तौर कई वई है। औरत जी सुञाणप लाइ पिण नौजवान जे वारसनि ऐं नादरा ज़रिए मालूमात हासिल कई पई वञे। वारदात में मुलविस जवाबदारनि जो पतो लगाइण तोड़े वाक़े जा असल कारण मालूम करण लाइ डीएसपी ठठो जुमा खान पंवर ऐं एसएचओ ठठो अमीर बख्श खोसे जी अॻुवाणी में जांच टीम क़ाइम कई वई है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।